हाईलाइट्स वॾियूं जेके आहिनि कढी वठूं। हिकिड़ी ॻाल्हि त फ्यूचर जे बारे में ज़रदारी साहब पंहिंजो तज़ियो पेश कयो त क़ौमी हुकूमत जुड़ंदी ऐं इलेक्शन्स टाइम ते थींदा। हिकिड़ी इहे ॻाल्हियूं कयूं ज़रदारी साहब। ॿियो हुननि ॿुधायो त बिलावल साहब नातजुर्बेकार आहिनि। अभी बच्चा है, नातजुर्बेकार है, टैलेंटेड है लेकिन तजुर्बा नहीं है, तजुर्बे का कोई मुतबादिल नहीं होता। अच्छा पाण हाणे कहिड़ी ॻाल्हि, अच्छा पहिरीं हुन ते ॻाल्हि था करे वठो जेको हू फोर्सी कनि पिया। ॾिसो मतिलबु एग्ज़ैक्टली इहा ॻाल्हि पाण बि इहा ॻाल्हि महीने ॾेढ जॾहिं खां इलेक्शन जी ॻाल्हि थिए थी त पाण इहो ई चऊं पिया त हंग पार्लियामेंट ठहंदी ऐं हुन में क़ौमी हुकूमत जेको ज़रदारी साहब खे नालो ॾियनि पिया बेसिकली इत्तेहादी हुकूमत, बेसिकली PDM हुकूमत। इहा ई ॻाल्हि पाण बि महीने ॿिनि खां चऊं था सेम फॉर्मेटिंग त साॻियो फोटोस्टेट थींदी जेको 8 महीननि जी हुकूमत आहे। ऐं ज़रदारी साहब जो बि तज़ियो इहो आहे त सो हिन मां मतिलबु इहो निकितो त नवाज़ लीग सां गॾु पीपल्स पार्टी बि हूंदी, MQM बि हूंदी, हीअ सभु जेके हींअर वढ़नि पिया पाण में इहे सभु गॾिजी सॼी उते पोइ गॾु वेठा हूंदा। इहा ॻाल्हि पाण इतफ़ाक़ सां कई पई ऐं ज़रदारी साहब बि साॻियो ई तज़ियो पेश कयो। ज़रदारी साहब जो बि इहो ख़्यालु हो त नवाज़ शरीफ़ शायदि न हूंदो, को ॿियो थी सघे थो। इहा ॻाल्हि बि हल्के सुर में पाण बि कयूं पिया त नवाज़ शरीफ़ खे शायदि टॉप स्लॉट लाइ अञा बि कोशिशूं हलनि थियूं त कंहिं सूरत नवाज़ शरीफ़ रज़ा ख़ुशी हिन कुर्सी तां हिन उहिदे तां हथु खणी वञे, भाउ खे ॾेई छॾे, जंहिंखे वणे ॾेई छॾे। सो इहा ॻाल्हि आई एग्री कि छाकाणि त जीअं अगरि माइनस PTI गेम थिए पई, हीअ पंहिंजो पाण में आहिनि 18 पार्टियूं, 18 या 12 या 13 14 पार्टियूं जेके बि आहिनि, हीअ हिकिड़ो वक़्ती इलेक्शन जो मेले में हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइनि पिया त लामोहल आहे। पोइ अगरि माइनस ख़ान आहे, माइनस PTI आहे त पोइ हींअर इलेक्शन में त जेको खटंदो उहो सभु वरी गॾिजी वरी वेही जेको आहे हू मतिलबु जेके भतु लॻंदो चांवरनि जो इक़्तिदार जो, हुन में सभु गॾु वेही मतिलबु गॾु वेठा हूंदा। सो आई एग्री विद ज़रदारी साहब। ऐं ज़रदारी साहब वारी ॻाल्हि पाण इतफ़ाक़ सां महीनो ॿिए खां कयूं पिया। ॿी ॻाल्हि जेका ज़रदारी साहब ॻाल्हाई उहो पंहिंजे फ़र्ज़नि जे हवाले सां ॻाल्हाई त इहो बि चई त हीउ जेको बुज़ुर्ग चए थो त उहो मूंखे बि चए थो ऐं ॿियनि खे बि चए थो। त पाण चलो शुक्र मञी वई, पाण बि पुछूं पिया यार भला ज़रदारी साहब चए बिलावल साहब चए थो पोढ़ा त कहिड़ा पोढ़ा, कहिड़ा बुज़ुर्ग, रुगो नून लीग जा या ॿिए जा, सभु त कुराड़ा उते न आहे न, ख़ुदि पीपल्स पार्टी कुराड़ा माना बुज़ुर्ग वेठा आहिनि ऐं ज़रदारी साहब पाण बि बुज़ुर्ग आहे। त ज़रदारी साहब इहा ॻाल्हि खोले विधी। ॾिसो जेको ज़रदारी साहब जी सॼी गुफ़्तगू आहे, अगरि तव्हां हुनजो मतिलबु ज़ाहिरी आऊं हिन में पीपल्स पार्टी वारा तरदीद कनि पिया त न साईं पुट में को इख़्तिलाफ़ न आहिनि, को इख़्तिलाफ़ न आहे, न हूंदा। ॾिसो इख़्तिलाफ़ सां मुराद इहो त पीउ पुट में त कोन हूंदा, पर ॿिनि मौक़फ़नि में इख़्तिलाफ़ ज़ाहिरी तरह महसूसु थिए थो। त हिन जो जवाबु पीपल्स पार्टी वारा ज़ाहिरी तर्जुमान शाज़िया मरी या ॿिया इहे ॾींदा त साईं जमहूरियत में, जमहूरी पार्टी में इख़्तिलाफ़ राय हूंदो आहे, पर जमहूरी पार्टियुनि में इख़्तिलाफ़ राय खे ॿाहिरि न कबो आहे। हिन ते पीपल्स पार्टी ॾाढी सेंसिटिव रही आहे त तव्हांखे जेको ॻाल्हाइणो आहे CEC जे अंदरि ॻाल्हायो। ही पब्लिक डिफरेंसिस आहिनि, डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे। ऐं वरी चवां थो त इख़्तिलाफ़ राय आहे। ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब जो इख़्तिलाफ़ जेको पीउ पुट में न हूंदो, लेकिन बहरहाल इतफ़ाक़ आहे त बिलावल साहब मुस्तक़िल हिकिड़ी ॻाल्हि करे रहियो हो त नवाज़ लीग वारा लाडला आहिनि, सिलेक्टेड आहिनि, लाडलो प्लस आहे नवाज़ शरीफ़, ऐं इस्टेब्लिशमेंट जेको आहे हू असांखे प्लेइंग लेवल प्लेइंग न पई ॾे। मुस्तक़िल ॻाल्हाए रहियो, जेका ॻाल्हि इतफ़ाक़ सां पाण हिन शोज़ में डिस्कस कई पे ऐं मूं तव्हांखे चयो पे, अगरि किथे तव्हां पुराणी क्लिप ॻोल्हींदो इन ई हफ़्ते 10 ॾींहंनि में ई किथे हूंदो त मूं इहो गुज़ारिश कई पे त ॾिसो बिलावल साहब हीउ जेको ॻाल्हाए पियो हीउ इस्टेब्लिशमेंट खे एंटेगनाइज़ कंदो हूंदो, इस्टेब्लिशमेंट खे इहा ॻाल्हि न वणंदी हूंदी, ऐं ज़रदारी साहब खे किथे न किथे अची हिन ॻाल्हि खे मतिलबु विच में पवणो पवंदो त भई ईअं न त पूरे जे चकर में त भई प्राइम मिनिस्टर जे चकर में सिंध न निकिरी वञे हथनि मां। त विच में पवण सां मूंखे ख़बर न हुई त बयानु ॾींदा या छा कंदा या इंटरव्यू ॾींदा हामिद मीर खे। बहरहाल ज़रदारी साहब कलो को इंटरव्यू दरअसल विच में पवण वारी ॻाल्हि हुई। त हुननि पब्लिकली अची पंहिंजे पुट पारां इनडायरेक्टली वज़ाहत पेश कई आहे। ज़रदारी साहब पुट खे त इनएक्सपीरियंस चई न ॾिसो सम्झो कंहिंखे वज़ाहत थिए पई जॾहिं इहो चइबो आहे हिकिड़े ज़ाती हुन में के
पाड़े ओड़े में बि कुझु थींदो आहे माण्हू चए छा चवंदा यार ॿार आहे यार ॿार खे कहिड़ी ख़बर मूंखे ॾिसो एग्जैक्टली आउं करता न आईंदा न ईंदो तव्हांजी घिटी में एग्जैक्टली इहो थींदो आहे त हीअ वज़ाहत पेश करणु हूंदी आहे न सो जॾहिं तव्हां पब्लिक खे चओ था त बिलाल साहिब ने तजुर्बो कोन अथसि ऐं हीअ ॻाल्हि जेका तव्हां पॉइंट आउट कई त 4 पीस वारो पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जो सदर आऊं आहियां ऐं बिलावल खे बि टिकट आऊं जारी कंदुसि यस त इहो बि सिधो न्यापो आहे त मुंहिंजो हुकुम आख़िरी हूंदो आहे पीपल्स पार्टी में आई फायर द शॉट्स मतिलबु मुंहिंजो आऊं आहियां फ़ैसिलो करण वारो बिलावल साहिबु नाहे तंहिंजे करे हू नातजुर्बेकार आहे अञा मूंखे त इलेक्शन में बि पूरो यकीन आहे थींदा मूंखे त पूरो यकीन आहे त इलेक्शन कमीशन बिल्कुलु शानदार इलेक्शन कराईंदी मूंखे सभु कुझु यकीन आहे बिलाल साहिब ने नातजुर्बेकार आहे ऐं कुझु चऊंसि था त उहो नाराज़ थी वञे जी हा त ही बेसिकली वज़ाहत पेश कई वई आहे पब्लिकली टू द पावर्स दैट बी कि यार छाकाणि त हुननि बि चयो हूंदो न त हू असांखे पब्लिकली चए थो तव्हांजो फर्ज़ंद तव्हां बंदि कमरे में असांखे अगरि का ॻाल्हि कयो था त चलो ठीकु आहे ओपन में चई हुन सां इहो तय थियो हूंदो लेकिन ज़रदारी साहिबु इहो ज़रूरी सम्झो त हू पुट पारां जेको इस्टेब्लिशमेंट ते तनक़ीद थी रही उन जी अची पब्लिकली वज़ाहत करे त इन ॻाल्हि खे दिलि में न कजो इहे अञा नातजुर्बेकार आहे हिन खे ख़बर न आहे त सी जो सिंपल तर्जुमो मूंखे इहो सम्झ में अचे थो अदरवाइज़ वाई वुड ही डू दैट न त छो करे ॾिसो इंटरव्यू में आसिफ़ ज़रदारी साहिबु हिकिड़ो पार्टी जो को चेयरमैन आहे ॿी पार्टी जो सरबराह आहे चेयरमैन आहे 4 पीस जो सरबराह आहे 3 पी जो को चेयरमैन आहे हू अची पंहिंजे चेयरमैन जी नातजुर्बेकारी जा किसा छो पियो करे एग्जैक्टली ज़रूरत त न आहे न ज़रूरत छा माना करण बि न खपे हिकिड़े क़िस्म जो ज़रूरत न आहे न तव्हां बंदि कमरे में कुझु बि करे वठो था त मतिलबु इहो थियो त इहो ॿुधाइण त बाबा हू जेके ॻाल्हियूं करे पियो नवाज़ लीग लाइ कुराड़नि लाइ बुज़ुर्गनि लाइ इस्टेब्लिशमेंट लाइ हू जेको हिकिड़ी एग्रेसिव लाइन टो करे पियो उन ॻाल्हि खे दिलि में न कजो ऐं छाकाणि त आख़िरी फ़ैसिला त करणा ई मूंखे हूंदा आहिनि पाण ॿधल आहियूं पाण क़ौमी हुकूमत ठाहींदासीं गॾिजी सॼी सो कुझु आओ हिन में कोन शायदि इहे को डिफरेंसिस थी विया आहिनि को पी पुट जा डिफरेंसिस आऊं धणियनि पाण लेकिन हाणे सोने त सुहागा आहे न ज़रदारी साहिब जो कल्ह इहो इंटरव्यू हलियो आहे अॼु ओचितो बिलावल साहिबु दुबई रवाना थी आहे थी सघे थो रिथियल हुजे थी सघे थो त दौरो रिथियल हुजे शाज़िया मरी चवाणी त दौरो रिथियल हुजे हालांकि 27 तारीख़ ते जलसो अटेंड करणो अथनि ठीकु आहे दुबई 2 कलाक आहे अहिड़ो माण्हू कराची मां इस्लामाबाद वियो चलो दुबई हलियो वियो उहो ठीकु आहे पर ॾिसी इहे हुस्न इत्फ़ाक़ अगरि आहे कोइंसिडेंस आहे त बि आईब्रोस ते रेस थींदा ऑब्वियसली ऐं पोइ ख़बरूं हलणु शुरू थियूं त ज़रदारी साहिब बि हिकिड़े ख़ुसूसी जहाज़ में चार्टर करे जहाज़ दुबई रवानो थिए पियो थी सघे थो दुबई में का ख़ानदानी को तकरीब हुजे रिथियल हुजे पाण खे ख़बर न आहे को ज़ाती ख़ानदानी तकरीब रिथियल हुजे पर हू इन ॻाल्हि जॾहिं माण्हू डॉट्स कनेक्ट कंदो आहे त भई पहिरीं हीउ थियल हो उन जे तनाज़ुर में ज़रदारी साहिबु हीउ इंटरव्यू ॾिनो ठक ॿिए ॾींहुं बिलावल साहिबु जेको आहे उहो हलियो वियो चित्राल जो मुंहिंजे ख़्याल अञा इनखे केपी जो अञा 2 टे ॾींहं ॿियो बि जेको ॿुधोसीं त हफ़्तो खनि रहंदो हो चवनि था पूरो थी वियो अच्छा पूरो थियो ठीकु थी वियो पीपल्स पार्टी चए थी पूरो थी वियो पाण वेही साज़िशी थ्योरी छो ॻोल्हियो हा पाण त चओ त छिके जेको धणी चवनि पिया जेसिताईं धणी पाण चवनि हीअ बि धणियनि पाण ॻाल्हि कई न त बिलावल नातजुर्बेकार आहे इहा बि धणियनि पाण ॻाल्हि कई न त हू नाराज़ थी वञे थो असीं चऊंसि था त इहा बि धणियनि पाण ॻाल्हि कई न त न क़ौमी हुकूमत जुड़ंदी सो लेट इट बी की न को इख़्तिलाफ़ न हूंदो ॾिसो हाणे अगरि तव्हां मूंखां पुछो मिसाल त हीअ जेको ॻाल्हि बिलावल साहिबु करे पियो ॾिसो जेको ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि सिंध जूं पाकिस्तान जूं बि ऐं सिंध जूं उन में हीअ जेको पीपल्स पार्टी आहे ऐं जेका हाणे हुनजी जोड़जक आहे गुज़िरियल 15 सालनि खां हिन में हीअ अफोर्ड ई नथा करे सघनि त हीअ इस्टेब्लिशमेंट खे हिकिड़ी हद खां वधीक ऊचाइनि या नाराज़ कनि ऐं पावर मां 2 टे सालनि लाइ ॿाहिरि अची वञनि जीअं बेनज़ीर भुट्टो जी पीपल्स पार्टी हर
2-3 सालनि खां पोइ ॿाहिरि हूंदी पावर खां। ऐं जॾहिं हू ॿाहिरि हूंदी पीपल्स पार्टी, त वरी बाक़ाइदा एनर्जी हुन में क्रिएट थींदी ऐं वरी पावर में ईंदी। यस, उहो हिकिड़ो डिफरेंट मॉडल हो पॉलिटिक्स जो, हू पार्टी हलाइण जो हिकिड़ो डिफरेंट मॉडल हो। हिते ही 15 सालनि खां हिकु डिफरेंट मॉडल में पीपल्स पार्टी हिकु नई वजूद में आई आहे। ही ज़रदारी साहब जेको ॻाल्हि करे पियो, उहा तजुर्बे जी ॻाल्हि करे पियो, त न अफोर्ड करे सघंदा स्टैब्लिशमेंट खे एंटेगनाइज़ करणु सिंध में पीपल्स पार्टी वारा। ऐं एंटेगनाइज़ अगरि पीपल्स पार्टी पावर खां ॿाहिरि वई त सिंध जी जेका पॉलिटिकल फैब्रिक आहे, जेको सियासी सिंध जो जेको नक्श थियल आहे, जीअं सियासत गुज़िरियल 15 सालनि खां, उहो नक्श चेंज थी वेंदा। सो प्रैक्टिकल अगरि ॾिसिजे, तजुर्बे जी ॻाल्हि ॾिसिजे, त ज़रदारी साहब जी ॻाल्हि ठीकु आहे त बाबा न कयो। अच्छा, अगरि बिलावल साहब वारी ॻाल्हि खे पाण वठूं त पाण चऊं त यार असीं को ॾाढी हिकु नज़रियाती ऐं इनकलाबी सियासत कयूं पिया ऐं फ्यूचरिस्टिक थियूं पिया, त पोइ ही जेको इंतिहाई माज़रत सां ऐं कि जेको डिसरिस्पेक्टफुल नथो थिए, पर ही जेको अधु पुराणी मतिलबु जेका ही जेका सिस्टम जंहिंसां हले थी ठक ठुक वारी सिंध में जेको सिस्टम हले थो, चाहे पार्टी जो सिस्टम या गवर्नेंस जो सिस्टम, उहो बि हलाइबो, हुन में थोरो नज़रियात जो थोरो छंडा बि ॾिबा, इहो आधा तीते राधा बटे नथो थी सघे। मतिलबु यू हैव टू हिकिड़ी क्लियर वठणी पए थी शयुनि खे। सो लेकिन अगरि ईअं कननि खे ॿुधण लाइ, दिस साउंड्स गुड, ॿुधण में सुठो लॻे थो बिलावल साहब छा थो चए, पर जेका ग्राउंड रियलिटी आहे सिंध जी पॉलिटिक्स जी, पीपल्स पार्टी जे हवाले सां, उन में जेको तजुर्बे जी ॻाल्हि करे पियो, उहो ज़रदारी साहब करे पियो।